एॾो गैर क़ानूनी अमल आहे जंहिंसां सॼो मुआशिरो मुतासिर थिए थो। इन पैसे सां जेको ज़मीन ते कब्ज़ो करे या मंशियात फ़रोशी जे इस्तेमाल सां पैसो जेको अचे थो उहो ॾोहनि में इस्तेमालु थिए थो। उन करे हुकूमत सिंध सख़्तु सीरियस नोटिस वरितो आहे। ऑनरेबल चीफ मिनिस्टर सिंध साहब पूरे सिंध में जिते जिते इंक्रोचमेंट आहे उनजे ख़िलाफ़ु क्रिक डाउन करणो आहे। ऑनरेबल सुप्रीम कोर्ट बि अहिड़ा अहकामात ऐं हाई कोर्ट सगोरी बि करे चुकी आहे। त इन्हनि अहकामात जी रोशनी में असां एंटी इंक्रोचमेंट फोर्स जेको असां वटि आहे 31 सिपाही आहिनि जेके हाणे मिलिया आहिनि असांखे जेके ज़िले में, उन्हनि ते मुश्तमिल फोर्स आहे जेको असिस्टेंट कमिश्नर ऐं मुख़्तियारकारनि सां गॾिजी इहे कार्रवायूं कंदो। अहिड़ियूं हिदायतूं जारी कयूं वयूं आहिनि त कंहिंजो बि रिहा न कनि। जेको बि गैर क़ानूनी क़ाबिज़ हुजे उन जे ख़िलाफ़ु सख़्तु कार्रवाई कई वञे, उहो केर बि हुजे। सो इंशाअल्लाह ताला हींअर अमल उहो शुरू आहे। कल्ह खां सब डिवीज़न इब्राहिम हैदरी में कल्ह ई अॼु एंटी इंक्रोचमेंट ऑपरेशन हले थो। उनखां पोइ वरी ॿियूं जेके सब डिवीज़न आहिनि उनजा शेड्यूल निकिरी चुका आहिनि। फ़िलहालु 2 ॾींहं उते कार्रवाई थींदी, पोइ वरी इनखे रिपीट कबो। मुंहिंजी आवाम खे मुंहिंजो मशवरो आहे त हीअ तव्हांजी क़ौमी अमानत आहे, कंहिंजो बि रिआया न कयो ऐं हक़ीक़त ते मबनी हुजे। कंहिंजी नाइंसाफ़ी कंहिंसां न थिए, कंहिंजो नालो गैर ज़रूरी तौरु इस्तेमालु न थिए। पर जेके बि लैंड ग्रेबर आहिनि उहे मुल्क दुश्मन आहिनि, उहे समाज दुश्मन आहिनि, उन्हनि सां रिआयत न थियणु घुरिजे ऐं आवाम खे उन्हनि जे ख़िलाफ़ु हुकूमत जो ऐं असांजे ऑफिसरनि जो एस मुख़्तियारकार ऐं पुलिस जो साथ ॾियणु खपे त जीअं असां हुननि जो ख़ात्मो करे सघूं ऐं आवाम जा इहे वसाइल बचाए सघूं। महिरबानी। ॾिसो, हर ज़मीन लैंड ग्रेबर खे ख़ाली ज़मीन खपे थी, हू विकिणणु चाहे थो, हू नथो ॾिसे त हीअ क़ब्रिस्तान जी ज़मीन आहे, स्कूल जी आहे, कॉलेज जी आहे। इहे सभु शयूं अवामी मिल्कियतूं आहिनि। हुकूमत जो फ़र्ज़ु आहे त इन्हनि खे संभाले, अवाम जो फ़र्ज़ु आहे ताउन करे ऐं अॻियां बीह रहे, अची गॾिजी बीहे शाना बशाना। हीअ अवाम जूं मिल्कियतूं आहिनि। हुकूमत जूं जेके आहिनि से पब्लिक प्रॉपर्टी आहे, इन में पब्लिक साथ ॾिए त गॾिजी इंशाअल्लाह ताला इन लानत खे ख़तमु करण में पंहिंजो किरदारु अदा कंदासूं।